जी नाज़रीन, अरबाब ख़ातून असांखे हाणे जॉइन कयो आहे यूसी चौधरो ज़िलो कंबर शहदाद कोट मां असां सां गॾु मौजूदु आहिनि। अरबाब ख़ातून, तव्हांजी वॾी महिरबानी। ई तव्हां असांजी अदनि जी ॻाल्हि ॿुधी, मुंहिंजो हमेशह हिकिड़ो सुवालु हूंदो आहे ऐं उहो हाणे बि आहे त नियाणियुनि जी तालीम जेसिताईं अॻिते कोन वधंदी, बाक़ी ॾुखियाऊं सभु पंहिंजी जाइ ते आहिनि, ॿाहिरि निकिरणु घर खां ई मसइला आहिनि, पर नियाणियुनि जी तालीम जेसिताईं नियाणियूं तालीम न पढ़ाईंदियूं पंहिंजा फ़ैसिला न करे सघंदियूं। इन में केतिरी तब्दीली तव्हांखे नज़र आई आहे? तव्हांजे ॻोठ में पहिरीं छा मसइला हूंदा हुआ, हाणे छा आहिनि? असल में मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे, ॿाराड़ीअ में मां रहंदी आहियां, जिथे मुंहिंजी सीओ ठही, वीओ ठही, एलियोसो ठही, ऐं असांखे जेके ॾुखियायूं पेश आयूं या असांजी जेके तालीम ते सर असांखां हिन महिल सुवालु कयो आहे तालीम जे बारे में, त आउं तालीम कोन एॾी हासिलु कई। कहिड़ी वजह जे करे बि मां सिर्फ़ु 5 दर्जा पढ़ियल आहियां। उन्हनि 5 दर्जनि ते जेको SRSO असां वटि आयो, सरसो प्रोग्राम खणी आयो, जंहिं वजह सां मां ॿाहिरि निकितमि। मां न निकिरी सघां, कॾहिं बि न निकिरी सघां, न मां पंहिंजे ॻोठ मंझि कहिड़ा कम ई कराए सघां। माशाल्लाह मां कम बि कराया अथमि पंहिंजे ॻोठ में, ऐं जे तालीम जे हिसाब सां त मां पाण ॾुखी आहियां। तव्हांखे एतिरो ॿुधाए सघां थी त मां तालीम जे लाइ ॾाढी माना सिकंदी रहियसि त मां पढ़ां, मां पढ़ी न सघियमि कंहिं बि वजह जे करे। इहो का ख़बर मूंखे न आहे। हाणे अॻियां कीअं बाक़ी नियाणियूं? हींअर असांजूं नियाणियूं पढ़नि पियूं। हींअर असांजे ॻोठ मंझि स्कूल न आहे, असां ॿाराड़ीअ में रहूं था, असांजूं नियाणियूं चौधरे ताईं बि वञनि थियूं, के पंधु थियूं वञनि, के बाइक ते थियूं वञनि, किन वटि 5 रुपया आहिनि न आहिनि, पर एतिरो शऊर असां पंहिंजे ॻोठ में आंदो आहे जो असांजूं नियाणियूं ॾेरा आहिनि नसीराबाद जे भरिसां पंधु छोकिरियूं वञनि थियूं स्कूल पढ़णु। असां में एतिरो शऊर पइजी वियो आहे। असांजी सीओ वीओ मंझि असां जॾहिं सेशन ॾियणु वेंदा हुआसीं, असां जॾहिं हुते मीटिंगियूं कराईंदा हुआसीं, त उन मंझि असांजूं अदियूं पेट वारियूं बि अची वेंदियूं हुयूं, ॿारनि वारियूं बि अची वेंदियूं हुयूं, त असां उन्हनि खे सेशन वग़ैरह ॾेई करे असां उन्हनि में एतिरी सुजाॻ आंदीसीं जो पंहिंजा ॿचिड़ा पढ़ाइनि थियूं। हाणे तालीम ते पूरो पूरो असां में ज़ोर शोर सां हली रहियो आहे। अच्छा जी जी, अरबाब ख़ातून, हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सुवालु आहे, ॾुखियो सुवालु आहे थोरो। ॾुखियो सुवालु इन करे आहे जो हीअ जेके असांजे उत्तर वारा ज़िला आहिनि, इहे सॼी सिंध जा, सॼी पाकिस्तान, सॼी दुनिया में बदनाम आहिनि औरतुनि जे हवाले सां। इन करे असां बि हीअ जेके उत्तर ज़िलनि में माण्हू जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ रहनि था, इहे बसि औरतुनि खे कारो करे मारनि था, ॿियो कमु ई कोन थो थिए हुते। मीडिया में ईअं ॾेखारियो थो वञे, ईअं ॿुधायो थो वञे। तव्हां सम्झो था इन में कुझु माण्हुनि जे सोच में कुझु बहितरी आई आहे मजमूई तौर ते, ऐं हाणे माण्हू सम्झणु लॻा आहिनि ईअं सफ़ा न आहे, ऐं औरतुनि खे गॾु खणी हलणो पवंदो, ऐं इहो जेको तासुर असांजे बारे में ठहियलु आहे, इन खे असां ख़तमु करे सघूं ॿाहिरि जे माण्हुनि खे। जी सर, हाणे इहो शऊर अची वियो आहे। हाणे त असांजनि इलाइक़नि में उस पास में 2-3 अहिड़ा केस थिया, जंहिं ते असांजो इहे प्रोग्राम जेको चैंपियन जो आयो, जंहिंमें नंढड़ी पिण जी शादी, जेके असां उहे शादियूं रोकरायूंसीं बि, उन्हनि जे घर हली करे वञी चयोसीं बि, पर इहो शऊर हाणे असां त इहा ई वरी बि अलाह खां दुआ घुरंदासीं त अलाह उन्हनि मर्दनि खे बि हिदायत ॾिए, उन्हनि औरतुनि खे बि ॾिए त इहे किसा न थियनि। असां इहो ई उन्हनि खे ॿुधाईंदासीं, चवंदासीं त इन बदनामीअ खां बचूं। असां औरतुनि खे अलाह बचाए, असां औरतुनि जी इज़त अलाह पंहिंजे अमान में रखे, ऐं उन्हनि अदनि खे बि अलाह पंहिंजे अमान में रखे, त उन्हनि नियाणियुनि जी इज़त जो पर्दो पनाह रखनि। ऐं ॿीहर बि इहो ई चवंदसि त असां उन्हनि औरतुनि जी इज़त, असांजे मर्दनि पंहिंजे हिफ़ाज़त अमन अमान में रखनि।